ख़ास तौर ते सिंध जे हुनरनि ते कमु करे पियो आहे। अॼु जेका इहा नुमाइश आहे जेका 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदी, उहा पूरी सिंध जा नुमाइंदा मुख़्तलिफ़ हुनरनि जा कारीगर अॼु हिते जमा थिया आहिनि। असां जेको हिन नुमाइश सां गॾु हिकिड़ो अहम हिसो सिंध जी लोक मौसीक़ी आहे। उन लोक मौसीक़ीअ जे हवाले सां हिते हिकु नंढड़ो मुख़्तसर प्रोग्राम मुरतब ॾिनो आहे, जेको सिंध जो हिकु इदारो आहे EFT एंडोमेंट फंड ट्रस्ट, उन जे तावन सां हिते रखियो आहे। त अॼोकी हिन महफ़िल में असां सां गॾु संगत ते मौजूदु आहिनि, हारमोनियम ते मोहम्मद रफ़ीक आहे, बेंजे ते असां सां गॾु मौजूदु आहिनि उस्ताद अलादनू, दंबूरे ते मौजूदु आहिनि उस्ताद रसूल बख्श, ढोलक ते असां सां गॾु आहिनि मोहम्मद रफ़ीक। हिन सां गॾु असां सिंध जी हिकु अहम सिन्फ़ म्यूज़िक जे हवाले सां घड़े ते मौजूदु आहिनि, ख़ासि तौर सां कराची खां आया आहिनि अहमद शेख साहब। इन खां अलावा जेको सिंध जो मशहूरु साज़ आहे जेको बैनुल अक़वामी तौर ते मौजूदु आहे, उन्हनि में अॼु असां सां गॾु हूंदा उस्ताद वीमल साहब। हिन सां गॾु असां हिकिड़ो सोलो सॉन्ग्स जो हिकिड़ो सिलसिलो बि रखियो आहे। हिकु फ़नकार हूंदो उस्ताद मोहम्मद यूसुफ जूनियर, जेको बाद में परफॉर्मेंस पंहिंजी ॾींदो। त हिकिड़ी शुरूआति करियूं था अॼोकी हिन महफ़िल जी कलंदर जी धमाल सां, त ही पूरी संगत जे लाइ बिस्मिल्लाह करियो।